नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾैरकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में ऑल सिंध मेहर वेलफेयर पारां ज़िले अंदर मेहर बिरादरी जे मिस्किन माण्हुनि जी मदद लाइ धुरियुनि में थींदड़ झेड़ा ख़त्म करण लाइ हिकु सेमिनार सहाफ़ी मुशरत मेहर शाह मोहम्मद मेहर जी मेज़बानी हेठि मुनक़द कयो वियो, जंहिं में मेहर बिरादरी सां तालुक़ रखंदड़ कराची, घोटकी, तोड़े सखर ज़िले जे मौजूद माण्हुनि, सहाफ़ियुनि, वकीलनि, सोशल वर्करनि, ॾैरकी तालुका बार एसोसिएशन जे जनरल सेक्रेटरी एडवोकेट गुलाम रसूल मेहर, ज़फ़र मेहर, मोहम्मद खान मेहर, रांजन मेहर ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। सेमिनार खे ख़िताब कंदे अॻवान चयो त मेहर बिरादरी सिंध अंदरि लखनि जी तादाद में रहे थी, जंहिंजा बुनियादी मसइला हल करण लाइ सेमिनार कोठायो वियो आहे। हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ऑल सिंध मेहर इतिहाद जो मक़सदु मिस्किन माण्हुनि ऐं पंहिंजे ख़र्च ते इलाज करण, यतीमनि जे ॿारनि जी तइलीम लाइ जाइ खोड़ण ऐं ग़रीब नियाणियुनि खे ॾाज ॾेई हुननि जूं शादियूं करण समेत बिरादरी में हलंदड़ झेड़नि खे ख़त्म करण आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।